अस्सलाम वालेकुम आज़ाद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा जीअं त पाण साइंटिस्ट कयूं पिया, ठीकु आहे। त अॼु जेको आहे सो पाण कंदासीं नंबर 1 ते पैथागोरस। हाणे पैथागोरस खे जेको आहे सो जंहिं करे यादि रखियो वेंदो आहे, जेको तव्हांखे वन पेपर जे हिसाब सां यादि रखिणो अथव, त हिन ई फार्मूलेट कई बेसिक लॉ ऑफ जियोमेट्री नंबर 1 चयो। त जेको बेसिक लॉ आहे जियोमेट्री जो, उनखे जेको आहे सो फार्मूलेटेड कंहिं कयो आहे, पैथागोरस कयो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा हीउ कॾहिं ॼायो हुयो या कॾहिं हिन जी डेथ थी, त हिन जो आहे पीरियड 570 में पैदा थियो हुयो ऐं 497 में जेको आहे सो BC में हिन जी डेथ थी हुई, ठीकु आहे। BC जो ईयर हमेशह पोइ ते हलंदो, इहा तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे। हीउ किथे पैदा थियो हुयो, इहो अची सघे थो बॉर्न इन सोमस, ठीकु आहे। त हीउ सोमस में जेको आहे सो बॉर्न थियो हुयो। बेसिकली मैथामेटिशियन हुयो ऐं हीउ एक्सपेरिमेंटर हुयो, ठीकु आहे। हे एतिरो फुल नाहे लिखंदो ही वाज़ या ही वाज़ बॉर्न इन, सम्झी वेंदा की शॉर्ट करे लिखे थो। टाइम जी कमी हूंदी आहे, जीअं पाण घणी शयूं डिस्कस करे वठूं, ठीकु आहे। was a mathematician and experimenter। सही आहे। त हीउ जेको आहे सो मैथमेटिशियन बि हुयो ऐं एक्सपेरिमेंटर बि हुयो, ठीकु आहे। उन खां अलावा जेको हिन जियोमेट्री में कमु कयो, जीअं तव्हांखे मां अॻियां ॿुधाए छॾियो, ठीकु आहे। इन खां अलावा हिन इहो बि चयो त जेको आहे सो अर्थ सन ऐं जेके मून, इहे जेको आहे सो हिकु स्पेयर्स जे अंदरि आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण ॿिए नंबर ते ॾिसूं, हिन में ॿियो वन पेपर जे हिसाब सां एतिरो न ईंदो पैथागोरस जे बारे में। इहो पुछंदा आहिनि त जेको आहे सो बेसिक लॉ ऑफ जियोमेट्री कंहिं फार्मूलेटेड कयो, त उहो पैथागोरस कयो, इहो तव्हांखे ज़हन में हुजे, ठीकु आहे। नंबर 2 ते जेको अचे त उहो अचे सोक्रेट्स, सुकरात बि जंहिंखे पाण चऊं था, सही आहे। हाणे सोक्रेट्स जेको आहे सो इहो कॾहिं पैदा थियो आहे, 469, डेथ थी हिन जी 399 BC में, ठीकु आहे। BC हमेशह साल पोइ वेंदो आहे, AD अॻिते हलंदो आहे, इहे तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे, ठीकु आहे। किथे ॼायो हुओ, बॉर्न इन एथेंस, ठीकु आहे। त हीउ एथेंस में ॼायो हुयो, ठीकु आहे। स्कल्पचर जे घर में ॼायो हुयो, इहा तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे। उन खां अलावा जेको आहे सो हिन जे टाइम जो वाइसेस्ट फिलोसोफर बि चयो वञे थो, ठीकु आहे। ही वॉज द वाइजेस्ट फिलोसोफर ऑफ हिज टाइम, ठीकु आहे। त उन जे दौर जो, हिन जे दौर जो जेको वाइजेस्ट फिलोसोफर हुयो, उहो केरु हुयो, उहे पाण हुयो। हिनखे चयो वेंदो मतिलबु त सोक्रेट्स जेको आहे सो सभ खां जेको आहे सो सियाणे में सियाणो या वाइजेस्ट जेको अक़लमंद जेको फिलोसोफर आहे, ठीकु आहे। ऐं हिन म्यूज़िक में, मैथामेटिक्स में, जिम्नेस्टिक में हिन जी इंट्रस्ट हूंदी हुई, सही आहे। उन खां अलावा बसि तव्हांखे इहा शइ यादि हुजणु घुरिजे। उन खां पोइ जेको आहे सो अचे थो प्लेटो। ऐं हिन में एतिरो हिन जे बारे में डिटेल नथा हलूं त एतिरो पुछंदो ई न आहे, ठीकु आहे। हे बि कंहिं क्वेश्चन मोकिलिया, हिन जे करे ई करायूं था। 428 में 347 में हिन जी डेथ थी वई, ठीकु आहे। हाणे तव्हांखे इहा शइ यादि हुजणु घुरिजे त पहिरें त सोक्रेट्स आयो आहे, पोइ जेको आहे सो प्लेटो आयो आहे, ठीकु आहे। इहा शइ तव्हांखे यादि हुजे। प्लेटो खां पोइ जेको आहे सो अरिस्टोटल आयो आहे। त सोक्रेट्स जेको आहे सो प्लेटो जो उस्तादु आहे, प्लेटो जेको आहे सो अरिस्टोटल जो उस्तादु आहे, जंहिंखे अरस्तू पाण चवंदा आहियूं, ठीकु आहे। त हिन जी इहा डेट आहे। हीउ बि जेको आहे सो हिन जो जेको आहे सो फेमस डिसिप्लिन हुयो, हीउ बि फिलोसोफर हुयो। उन खां पोइ जेको आहे सो नंबर 4 ते जेकॾहिं पाण ॾिसूं त अचे थो अरिस्टोटल,
हाणे एरिस्टोटल जे बारे में उहो पुछंदा आहिनि थोरो घणो। 384 में जेको आहे सो हुनजी पैदाइश थी BC में, एंड 322 BC में जेको आहे सो हिनजी डेथ थी वई। सही आहे। हाणे एरिस्टोटल में जेकॾहिं पाण ॾिसूं त हीउ जेको आहे सो फिज़िशियन बि हुयो, उन खां अलावा डिसिप्लिन बि हुयो। प्लेटो जो डिसिप्लिन मतिलबु शागिर्दु हुयो। ठीकु आहे। हिन जी जेकी मेनली कंट्रीब्यूशन आहे उहो हुयो फिज़िक्स में, बायो में एंड ह्यूमैनिटीज़ में। ठीकु आहे। उन खां अलावा हिन मेंशन कया हुया तक़रीबन 500 एनिमल्स। ठीकु आहे। सम विथ डायग्राम्स, कुझु जो हुन डायग्राम ठाहियो हुयो, कुझु जी हुन डिसेशन ॾिनी हुई। ऐं हिन डेवलपमेंट ऑफ एम्ब्रियो चिकन जे अंदरि जेको एम्ब्रियो ठहंदो आहे न, इवन जेको हुनजी एग जे अंदरि हूंदो आहे, उन जी जेकी हार्ट बीट खे बि हिन नोट कयो हुयो। ठीकु आहे। हिन लाइ जेको आहे सो जेको MCQ ईंदो आहे उहो इहो ईंदो आहे, ही डिस्क्राइब्ड the development of the embryo chicken। ठीकु आहे। हुन खां पोइ हिन में इहो बि तव्हां लिखी छॾियो त हिन डिटेक्ट कई हार्ट जी फॉर्मेशन। सही आहे। त जेकी फॉर्मेशन ऑफ हार्ट जी उहा बि न डिटेक्ट कई। उन खां अलावा जेको आहे हिन छा कयो त जेको हिन एग जे अंदरि ई जॾहिं उहो एम्ब्रियो ठहंदो आहे न, उन जे अंदरि जेकी उनजी बीट्स हूंदी आहे उनखे बि हिन नोट कयो हुयो। त हे हुया पंहिंजा टे इहे इम्पोर्टेंट इन करे आहे त हिन जे बारे में कॾहिं कॾहिं उहो पुछी वठंदो आहे त तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त बाबा सोक्रेट्स, इन में छोकिरनि खे इहा ॾुखियाई थींदी आहे त सोक्रेट्स कंहिंजो शागिर्दु हुयो, या प्लेटो कंहिंजो शागिर्दु हुयो, या जेको आहे सो एरिस्टोटल कंहिंजो शागिर्दु हुयो। त इहा शइ तव्हांखां हाणे आई होप त क्लियर थी वई हूंदी। नंबर 1 ते सोक्रेट्स ईंदो आहे, उनजो शागिर्दु हुयो प्लेटो जो शागिर्दु हुयो एरिस्टोटल में तव्हां इहो पुछी सघे थो त एम्ब्रियो जी जेकी चिकन जी जेकी आहे सो डेवलपमेंट उहा कंहिं डिस्क्राइब कई हुआ, एरिस्टोटल कई हुई। ठीकु आहे। ऐं फॉर्मेशन ऑफ हार्ट बि कंहिं डिटेक्ट कई हुआ, एरिस्टोटल कई। ठीकु आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण हलो मुस्लिम साइंटिस्ट ॾे, त मुस्लिम साइंटिस्ट में नंबर 1 ते जेकॾहिं पाण पढ़ूं त जाबिर बिन हयान बि पढ़ी सघूं था, या मोहम्मद बिन मूसा अल ख्वारिज़मी जंहिंखे पाण चऊं था। मोहम्मद बिन मूसा, हिते कॾहिं कॾहिं इहो नालो बि न हूंदो आहे मोहम्मद बिन मूसा, अल ख्वारिज़मी लिखियलु हूंदो आहे, त तव्हां सम्झी वञिजो त इहा साॻियो ई नालो आहे। अल ख्वारिज़मी जो पूरो नालो छा आहे? मोहम्मद बिन मूसा अल ख्वारिज़मी। ख्वारिज़मी आई थिंक त इहो ई आहे। ठीकु आहे। त मोहम्मद बिन मूसा अल ख्वारिज़मी। हाणे हीअ कॾहिं ॼायो हुयो? हीअ ॼायो हुयो 780 BC AD में, ऐं हिन जी डेथ थी हुई आई थिंक 847 AD में, 847 AD। ठीकु आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण हिन जो वधीक पढ़ूं त बाबा हीउ जेको आहे सो वॾो ग्रेट साइंटिस्ट हुयो हिन टाइम जो, हिन कंट्रीब्यूट कयो मैथामेटिक्स में, एस्ट्रोनॉमी में, उन खां अलावा जोग्राफी में। ठीकु आहे। हिन जो जेको वन ऑफ द हिन जो ओल्डेस्ट वर्क हुयो अर्थमेटिक्स ते हुयो। ठीकु आहे। अलजिब्रा ते हुयो एंड एस्ट्रोनॉमिकल टेबल्स ते हुयो। He composed the oldest work on arithmetics, algebra, and astronomical tables।
इहो हिन जो मेन इंपॉर्टेंट कमु हुयो जेको तव्हांखे यादि रखिणो आहे। ठीकु आहे, त हिन कंपोज़ खे ओल्डेस्ट वर्क चवां ते अर्थमेटिक्स ते, अलजिब्रा ते एंड एस्ट्रोनॉमिकल टेबल्स ते। ठीकु आहे, उनखे अलावा जेको आहे सो हिन छा कयो त हिन जेको वर्क कयो हिन ते अलजिब्रा ते, उहो जेको आहे सो हिसबुल जबर वल मुक़ाबिला। ठीकु आहे, हिन जो वॾो फेमस जेको आहे सो हिन जी जेको आहे सो बुक हुई जंहिंखे ट्रांसलेट कयो बाद में लैटिन ज़बान में, उन खां पोइ उनखे ई जेको आहे सो यूरोपियन कंट्रीज़ में 16वीं सदी में यूज़ कयो वियो, उनखे पढ़ायो वियो। उन मों ई जेको आहे सो उते इलाही इनकलाब अची वियो। ठीकु आहे, त हिन जेको सेलिब्रेटेड वर्क आहे, सेलिब्रेटेड वर्क मीन वॾो मेन इम्पोर्टेंट जेको वर्क आहे। एंटाइटल्ड, ही नालो यादि रखिणो आहे तव्हांखे, हिन कहिड़ो हुयो, मां हिनखे ॿीहर लिखां थो त जीअं ब्लैक पेन तव्हांखे यादि रहे। हिसाब अलजबर वल मुक़ाबिला। हिसाब अलजबर वल मुक़ाबिला जेको आहे हिन जो फेमस जेको आहे सो या सेलिब्रेटेड वर्क हुयो, जंहिंखे बाद में ट्रांसलेट कयो वियो लैटिन लैंग्वेज में 16वीं सदी में, ऐं उनखे यूरोपियन यूनिवर्सिटीज़ में पढ़ायो वियो। ठीकु आहे, उनखे अलावा हिन जेके फेमस बुक्स आहिनि, जेकॾहिं हिन जा बुक्स पाण ॾिसूं त उन में नंबर 1 ते जेको हिन फेमस बुक्स अचे थो, हे त अचे थो, उन खां पोइ जेको अचे थो हिसाबुल कुंदी, हिसाबुल हिंदी सॉरी। ठीकु आहे, नंबर 2 ते हिन जो अचे थो अलजामा वल तफ़री। हे नाला यादि रखिजो, इहे पुछा वेंदा अथव 1 पेपर में। ठीकु आहे, नंबर 3 ते हिन जो ईंदो आई थिंक, मूंखां ई विसरी आहिनि, किताबुल अल अमल बिल इस्तराब। ASTURLAB। ठीकु आहे, इस्तराब। ठीकु आहे, अमल ऑफ इस्तराब बि हिन किताब हुयो। किताबुल सूरतुल अरद। ठीकु आहे, हे जेको आहे हिन जा मेन इम्पोर्टेंट बुक हुया। ठीकु आहे, उन खां पोइ जेकॾहिं पाण ॾिसूं इन खां पोइ त कंहिंखे डिस्कस कई, उन खां पोइ पाण हा जिब्रान जाबिर बिन हयान जिब्रान पियो अचे। हिनखे वेस्ट में जैबर बि चयो वेंदो अथव। ठीकु आहे, इहा शइ यादि रहणु घुरिजे तव्हांखे। नॉन एज़ जैबर इन दी वेस्ट, मगरिब में जेको आहे सो हिनखे जैबर बि चयो वेंदो आहे। ठीकु आहे, हीअ हिकु ग्रेट प्रैक्टिकल केमिस्ट हुयो हिन जे टाइम जो, जॾहिं हिन जो वक़्तु हुयो। ठीकु आहे, हिन जेको आहे सो प्रिपेयर कयो लार्ज अमाउंट ऑफ या लार्ज नंबर ऑफ जेको आहे सो इम्पोर्टेंट केमिकल्स लाइक, लिखंदा हलूं जीअं बाद में तव्हांखे यादि रहे। हिन जेको आहे सो नाइट्रिक एसिड, ठीकु आहे, उनखे प्रिपेयर कयो। उन खां पोइ सल्फ्यूरिक एसिड, ठीकु आहे, सल्फ्यूरिक एसिड खां पोइ हाइड्रोक्लोरिक एसिड, ठीकु आहे, हाइड्रोक्लोरिक एसिड जेको आहे हिन प्रिपेयर कयो।
उन खां अलावा हिन खे गॉड फादर बि चयो वेंदो हुयो केमिस्ट्री जो, मॉडर्न केमिस्ट्री जो। ठीकु आहे, इहो MCQ ईंदो वेंदो आहे त मॉडर्न जेको आहे सो केमिस्ट्री जो गॉड फादर केरु हुयो, त उहो जाबिर बिन हयान हो या जेबर, हिकु ई शइ आहे। ठीकु आहे, उन खां अलावा हिन कैलिसिनेशन जो, रिडक्शन जो, सब्लिमेशन, डिस्लेशन, मेल्टिंग या क्रिस्टलाइज़ेशन जी जेकी टेक्नीक हुयूं, केमिकल जेकी टेक्नीक्स हुयूं, उहे जेको आहे सो उन जे लाइ बि मशहूरु हुयो। उन खां अलावा जेको आहे सो हिन प्रिपेयर कई बेसिक लीड जेकी कार्बोनेट हूंदी आहे, उन खां आर्सेनिक, एंटीमोनी। ठीकु आहे, त उनखे जेको आहे सो डिफरेंट शयुनि लाइ हिन जेको आहे सो यूज़ कयो, जंहिंमें मेटल्स अचे थो, प्रिपरेशन ऑफ स्टील अचे थी। ठीकु आहे, या डाइंग जेकी हूंदी आहे क्लॉथ खे, कपिड़नि खे पाण रंग ॾींदा आहियूं, उहो या लेदर खे जेको रंग ॾींदा आहियूं, त उहो बि हिन जे हुन में अचे थो। ठीकु आहे, उन खां पोइ हिन जा पाण बुक्स डिस्कस कंदासीं, हिन जा फेमस बुक्स कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ जेको आहे सो किताब अल तजमी, तजमी, चलो फुल लिखूं था। ठीकु आहे, उन खां पोइ जेको आहे सो नंबर 3 ते हिन जी जेको आहे सो बुक ऑफ 70, यादि अची वियो, बुक ऑफ 70। ठीकु आहे, उन खां पोइ कंपोजिशन ऑफ अल्केमी। ठीकु आहे, अल्केमिस्ट हिकिड़ो नावल अथव, उहो लाज़मी पढ़िजो। सही आहे, त हीअ हुयो जाबिर बिन हयान। ठीकु आहे, जंहिंखे जेबर चयो वेंदो, केमिस्ट हुयो। ठीकु आहे, फेमस। नाइट्रिक एसिड थी वियो, सल्फ्रिक एसिड, हाइड्रोक्लोरिक एसिड हिन प्रिपेयर कई हुई, हिन किताब ई हुया। उन खां अलावा पाण जेको आहे सो अल ख्वारिज़मी पढ़ियोसीं। ठीकु आहे, अल ख्वारिज़मी जो पूरो नालो छा आहे, इहो ई पुछियो वेंदो आहे। ठीकु आहे, जेबर कंहिंखे चयो वेंदो आहे, हेठो MCQs हूंदा आहिनि, जंहिंमहिल अल ख्वारिज़मी ॾिनो वेंदो आहे, जाबिर बिन हयान ॾिनो वेंदो आहे। ठीकु आहे, मुख़्तलिफ़ जेको आहे सो मुस्लिम साइंटिस्ट जेको आहे सो ॾिना वेंदा आहिनि, त उन में तव्हांखे चूज़ करणा वेंदा आहिनि। सही आहे, इन खां अलावा अलबतानी आहे, ज़करिया आहे, अबुल सीना आहे। ठीकु आहे, अलबैरूनी आहे, अबुल बैतर आहे, अब्न रुशद आहे, इलाही सारा, अल फरेबी आहे, फराबी जंहिंखे पाण चवंदा आहियूं। ठीकु आहे, उन खां अलावा गज़ाली आहे, उन खां अलावा ज़रकली आहे, खोड़ सारा जंहिंखे पाण खे करे जेके इम्पोर्टेंट उनखे सुभाणे कंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह हाफ़िज़।